शेरो तेरा जवाई तो न सोटा था अरे छोटा सुना खुदा के वास्ते दे खुदा के वास्ते दे मुझे पुट के पहाड़ी खुदा खुदा है वास्ते टक्कर सोटा अमर गाने मुझे पुट के मार जा मुझे न मार अरे तू तो मुझे भाव है ए सोटा खुदा दे नच्चा मुके भा तू खद्दार रही बेईमान है उधर चोरी ठोके एके दे चवण दे की चोरी उधर न सोटा न नूर मिठे न कसमा मां चोरी छो कदुस चुप आखे दुरुआ सब कुछ बुधायो तोखे मारे नित्ता जे पी कमीने ए हेबत खान को में था बटोस न सोटा न दुरु कूड़ो तई कसम दा दुरु कूड़ो तई नखड़े कसम ये हथ मुझे हवाले कर ये हथ सा चाचे सुमर जी चोरी कई है पुलिस फोन बना थी लेकिन घोड़ा अरे बाबा अरे मारो कर मुझे पुट के मार जा न सोटा न यो जुल्म न कजा मैं सब कुछ तो कर दूं बस एक दफा मुझे माफ कर एक दफा मुझे माफ कर के माफ क्या हां तो के माफ क्या अरे तो मुझे जिंदगी जार करे चली जिंदगी या तो मुझे हवाले करे चल अरे मारो को 50 छोटा कर मुझे छोटा खुदा दे वास्ते तई अरे हे तो सोटो आ यार लगे तो सोटो शेरुआ के मारे छड़ी दो तो यार हलता हली न के छडायूं ओ छोटा अरे आज बस इन्हें जो गलती है कि बाप चाचा अरे और मेरी पुट के मार के चाचा होश में चाचा अरे पुलिस के फोन के बाबा पुलिस के फोन छोटा छडेस मरी तो छड़ेस न छड़ जो मास खून बीच में पैंदी खामा का जेल हलियो वेंदे हा छोटा छडेस मरी वेंदो अरे वठियो न अरे मुझे मार छडेस न करे छड़ी दो ये छड़ी दो मास वठियो न मारे छड़ी दो वठियो न लगे छॾ मुंहिंजो रस्तो छो तो मूंखे तंग करी छो पंहिंजी इज़त ख़राब थो करे ही मल त तुंहिंजो भाउ मारे वियो पर ईंदड़ मलाखड़ो मुंहिंजो हूंदो मुंहिंजो मां ग़ुलाम हुसैन खे अहिड़ी मल मारींदुसि जो हुनजा अबा ॾाॾा बि यादि कंदा पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे यासखान तूं पंहिंजे ॻोठ जो वॾेरो आहीं इज़त वारो आहीं पर लॻे थो इज़त अव्हां जे नसीब में नाहे अमीना तूं मुंहिंजे अखियुनि जो नूर आहीं मुंहिंजी दिलि जी धड़कन आहीं मां तोसां शादी करणु चाहियां थो त पोइ रस्तनि ते अॻु झलण सां संग मिलंदा आहिनि छा वञी पंहिंजे माइटनि खे मोकिल त अम्मा बाबा खां मुंहिंजो संग घुरनि चरी मां तोखे घुरी कोन वठंदुसि मां तोखे हिकु शर्त में खटंदुसि अमीना ईंदड़ मलाखड़े जी शर्त में तूं रखियल हूंदी है कुझु हया कर कुझु शर्म कर मलाखड़ो हिकु सकाफ़ती रांदि आहे को जुआ नाहे जो तूं हिनखे शर्तां थो रखी हट बेशरम वॾेरा चरी ॾखण जो मींहुं त मुड़ी सघे थो पर आउं कोन मुड़दुसि तोखे लोड़ींदुसि बि ऐं पोड़ींदुसि बि साईं बादशाह दुआ कयो मुसीबत में आया मुसीबत दूर थे अल्लाह बेड़ा पार कंदी बा मुर्शिद बाबा कोई दुआ जी निगाह असांजे मथां बा ॾाढो दुख आयल आहियां बा दुख सूर दूर थी वञनि बाबा मुर्शिद साईं अल्लाह सणाई कंदी बाबा सोडा रेशमा खुश त आई न रेशमा तू इते छो आई आई सोडा तोसां विड़िया आहिनि चरी हा मूंसां विड़िया आहिनि तू परेशान छो थी थिए मां ॾोह कयो आहे न ॾोहारी सां विढ़ंदा न त ॿियो छा कंदा उन्हनि जा हथ नथा भॼनि
जो मुझे सोडे सां विड़िया आहिनि तुंहिंजी अखियूं साफ़ मूंखे ॿुधाइनि थियूं त तूं मूंसां प्यार कंदो आहे। मां तुंहिंजे करे पंहिंजो शहर छॾे आई आहियां, तोखे पंहिंजे दिलि में बसायो आहे। माण्हू हमेशह रोज़गार घुरंदा आहिनि, माल मिल्कियत घुरंदा आहिनि। मां हमेशह तोखां पंहिंजे रब खां घुरियो आहे तुंहिंजे लाइ चरिया। तूं वरी चई थो ईअं न हुअ तेरी छा रखियो आहे मूं में? मां हिकिड़ो बदमाश, न मुंहिंजी पाड़े में कोई इज़त करे, न मुंहिंजी घर में इज़त, न बाबा मुंहिंजी इज़त करे। तूं छो मुंहिंजी कढ पई आहे? तूं वञ हली पंहिंजे मुल्क, हली वञ। मां बदमाश आहियां, अॼु जेल में, सुबुह रेल में, पर तूं छो मुंहिंजे कढ पई आहे? आख़िर तूं मूं में ॾिठो छा आहे? तूं आहीं न त मां आहियां, तूं न आहीं त मां कुझु बि न आहियां चरिया। रेशमा मूंखे ज़मानो जीअण ई न ॾींदो, पोइ तूं छा कंदीअ? मुंहिंजो चवणु मञ, मूंखे छॾे हमेशह जे लाइ हली वञ पंहिंजे मुल्क। सुठा, मां हमेशह रब खां दुआ घुरी आहे कि तुंहिंजा ॾुख मूंखे ॾे ऐं मुंहिंजियूं ख़ुशियूं तोखे ॾे। मुंहिंजे करे छॾे ॾे न इहे ॾोहनि जा कम, छो नथो छॾे? हिकु चकर त ॾोह छॾे ॾे। हाँ रेशमा तूं न रो, बस तूं बि त रोई थो। मूंखे तूं छॾ। ॾिस छॾ बसि, मां कोन थी रोआं। मानी खाना, मां तुंहिंजे लाइ मानी आंदी आहे। तूं खाधी आहे? मां पहिरियों तोखे खाराईंदसि न पोइ खाईंदसि। तूं पहिरियों तूं खा, पोइ मां खाईंदसि। न, मां पहिरियों तोखे खाराईंदसि मानी। हलो सिद्धरा, सभ खां अवल त तोखे मलाखड़ो खटण जी मुबारक हुजे। पर मलाखड़े में त तुंहिंजे भाउ जो मल हाराए वियो आहे, तोखे हुन ॻाल्हि जो ॾुख न आहे? न, मूंखे त ख़ुशी थी आहे, छो जो भाउ खां प्यार प्यारो आहे। अच्छा, मां तुंहिंजो प्यार आहियां? तूं त मुंहिंजो साह आहीं, उन करे त तोखे मुबारक ॾिनी अथमि। त पोइ मूंखे चाचा मुख़्तियार जी मुबारक ॾे। कहिड़ो मुख़्तियार? चाचा मुख़्तियार शेर सिंध, जंहिंखे तुंहिंजे पीउ गुम करे छॾियो। अॼु सालनि खां पोइ चाचा मोटी आयो आहे। तुंहिंजो चाचा किथे हुयो? दरअसल मुर्शिद जी दरगाह ते जेको फ़क़ीर वेंदो हो न, उहो ई फ़क़ीर साईं मुंहिंजो चाचा मुख़्तियार हुयो। छा? उहो मुख़्तियार जमीला जो पहिरियों घर वारो? हा सिद्धरा, उनजी मूंखे मुबारक ॾे। डबल डबल मुबारक हुजे तोखे मुंहिंजा सजण। बसि हुन लाइ तोखे फ़ोन कयो। ॿी ॻाल्हि बि आहे, पर बाबा जे अचण जो वक़्तु थी वियो आहे। ठीकु आहे, राति कचहरी कंदासीं। हाणे अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। साईं, तव्हां मुंहिंजी ग़रीबाणे घर में मांखे हुकुम कयो, मां हाज़ुर थियां। महिरबानी चाचा कमदार, दरअसल कम ई अहिड़ो हुयो जंहिंजे करे मूंखे अचिणो पियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ॿियो साईं? साईं, मां अव्हां लाइ चांहि ठाहे अचां? न न चाचा, मां चांहि नथी पियां, बसि तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करिणो हो। बिस्मिल्लाह, हुकुम कयो। सम्झ में नथो अचे त मां तव्हांखे कीअं चवां। चाचा, तव्हांखे त ख़बर आहे त मां ई हुबदार गॾु पढ़िया आहियूं। उहा बि तव्हांजे बाबा जी महिरबानी आहे जो उन हिकु ग़रीब कमदार जे पुट खे डॉक्टर बणाए छॾियो। ऐं हाणे मां चाहियां थी त कमदार जे पुट खे तव्हां मालिक बनाए छॾियो। इहो वरी कीअं? ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। चाचा, तव्हां बाबा साईं खां हुबदार जे लाइ मुंहिंजो संग घुरो। छा? साईं, ही तूं छा थी चईं? असां तव्हांजा ग़ुलाम थी सघूं था
पर मालिक न। किथे तूं किथे असीं, तूं आसमान मां आयल परी आहीं ऐं असां ज़मीन जी धूड़ आहियूं। ऐं ॿियो तूं पंहिंजे मासात सिकंदर जी मंग आहीं ऐं मां इहा गुस्ताखी नथो करे सघां। चाचा इहा गुस्ताखी न आहे, इहो त असांजो दस्तूर आहे। बिना संग घुरण जे त तोखे संग कीअं मिलंदो? धीअ, सरदार सां मां अहिड़ी ॻाल्हि कई त सरदार मूंखे ज़िंदा दफ़न करे छॾींदो। इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे चाचा, ईअं न आहे। बाबा साईं हिकु पॉज़िटिव सोच रखण वारो माण्हू आहे। पोइ बि धीअ, इहा ॻाल्हि मुंहिंजी औकात खां वॾी आहे। मां सरदार साईं जे अॻियां एतिरी जुरत कीअं थो करे सघां? चाचा कमदार, इहा तोखे जुरत करणी पवंदी, न त आउं बर्बाद थी वेंदसि। हुबदार जी हुब मुंहिंजे साह में सांडियल आहे। चाचा कमदार, मुंहिंजे ख़ातिर तोखे इहा जुरत करणी पवंदी। हया ख़ान, थोरो सोच। तूं जेकी कदम खणी रहियो आहीं इहो सही न आहे। उन छोकिरीअ जी पचर छॾे ॾे त सुठो अथई। कोन छॾींदो सांस पचर। तोखे त ख़बर आहे चकर खान, आउं ज़िद्दी आहियां, ज़िद्दी। मूंखे जेका शइ पसंदि ईंदी आहे उनखे हर हाल में हासिलु कंदो आहे। पर जेका शइ वस में हुजे उनखे हासिलु कजे न। हू त तुंहिंजे दुश्मन जी भेण आहे। पर निडा रईज़, मां हिकु सलाह ॾींदोसि। तूं रोज़ रोज़ उन छोकिरीअ जे इश्क में पाण खे पोइते कंदो वञे थो। ऐं हू ग़ुलाम सेन रोज़ रोज़ मल जे मैदान में मल मारे पंहिंजो नालो कंदो थो वधे। छा हू विढ़ंदो? चओ त हुनखे ख़तमु करे छॾियूं, बाक़ी मल में त हू ॾाढो आहे। अड़े तूं चुप कर। मूंखे ख़बर आहे उनजो नालो तो थींदो वञे नालो। मां उनजो नाम निशान मिटाए छॾींदुसि। चाकर खान, ऐं मल बि मारींदुसि ऐं छोकिरीअ खे बि खणंदुसि। नंढा रईस, वॾो रईस मूंखे चवे थो त नंढे रईस खे सम्झाए, पर मां तोखे छा सम्झायां? चाकर खान, रेस अयाज़ खान कोन मिलंदी। चाकर खान, तूं फिक्र न कर, तूं रुगो मल जी तयारी कर। मां बिलाल खे ॾिसां, मूंखे कम सां वञिणो आहे। मां त मल जी तयारी कयां, पर चाकर पंहिंजे दुश्मननि खे न छॾींदो। फ़कीर साईं, तुंहिंजी हाक सॼे दर में ॿुधी आहे। दिलि चयो त तोखां दुआ वठियो वञा। सरदार साईं, बाबा दुआ त तव्हांजे भर में बीठी आहे, पर हिकिड़ो कारो कुतो दुआ खे चक पाइण जी कोशिश पियो करे। सरदार साईं, दुआ के बचाए बाबा, बचाए दुआ के। फ़कीर साईं, तुंहिंजो आवाज़ ॿुधल ॿुधल थो लॻे। पढ़ाॾो सोई सॾ वरवाईअ जो जेल ही हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿथिया। मुख्तियार है? मुख्तियार तो नहीं। मुख्तियार है तू? न सरदार साईं, न। मां मुख्तियार न आहियां।
मुख्तियार त अलाए कॾहिं खां वठी मरी चुको आहे। मां त दर बदर ठोकरूं खाइण वारो मुख्तियार जो रूह आहियां, जंहिंजो हिन धरतीअ ते न केर ओही आहे न वाही आहे। मुख्तियार तू फकीर, आखिर ही सब कुछ छा है? सरदार साईं, ही रंग रंगीअ जा आहिनि। सरदार न चओ मुख्तियार, मां सरदार न आहियां, मां त गुलाम आहियां, अदना इंसान आहियां, सरदार जे पेरनि जी खाक आहियां। पर तव्हां त असांजी तरह जा सरदार आहियो। हलिया मुख्तियार, हलिया त पंहिंजे कखनि में हलूं, असांखे तुंहिंजी सख़्त ज़रूरत आहे। न सरदार साईं न, बहन मुर्शिद जी चावट नथो छॾे सघां, छो त हिते जेको मूंखे सुकून ऐं राहत मिली आहे न, खुदा जे वास्ते मूंखां वो सुकून न खसियो। न मुख्तियार, तोखे खालक अकबर फकीर नाहे पैदा कयो, तू पहलवान आहीं, शेरे सिंध आहीं। अच मूंसां, अच अच मूंसां, अच। वाह सखर वारो वाह, सफा नकल करण में मशहूर आहे। वाह जीअं मुंहिंजो घर आहे, ॾिसां लाउतीअ जो घर आहे, मुंहिंजो आहे। वाह लाउते, वाह लाउते, अरे खुदा न आयो थी शिकारपुर को। वाह वाह लाउते अदी लाउतीअ खे चओ त छा चवंदा आहिनि, खुदा न आयो थी शिकारपुर को। मार पोई अद्दी न आहियां, मां तुंहिंजी ज़ाल आहियां, ज़ाल। तो कमायो मारे जोती मांगे कहिड़ी ख़बर त मां उहो सकर में शिकारपुर में आहियां। बोले मुख्तियार, साम्हूं ॾिस, केरु आयो आहे? जफा मुख्तियार, मुजफ्फा किथे हुए एतिरा ॾींहं? अरे कुछ त आई न। के वेझाई दूर, के दूर ओॾाई सुपरी। कुर्बान
मां त तव्हांजी दिलि में आहियां, दिलि में। मुख्तियार कुर्बान अचो वेहो, अचो। कुर्बान मुख्तियार त वॾे वक़्त खां दरगाह ते वेठो, पर तव्हांखे सुञाणप जी अखि ई कान हुई। बराबरि सरदार साईं। मुख्तियार खे असां कोन सुञातोसीं। असां मुख्तियार जा ॾोही आहियूं। न न, केर बि कंहिंजो ॾोही कोन्हे। बस वक्त ऐं हालात जो अहिड़ो त तूफ़ान आयो जो कणो कणे खां जुदा थी वियो। पर हाणे असां तोखे साह में सांढे रखंदासीं। हाणे को बि तूफ़ान तोखे असां खां परे करे कोन सघंदो। हा मुंहिंजा भाउ, असां माज़ी खे त कोन था मोटाए सघूं, पर हाल में तोखे असां पाण खां परे कोन था रखी सघूं। सरदार साईं, असांखे इजाज़त ॾियो त मां मुख्तियार खे पाण सां वठी वञा। हा हा कुर्बान, तूं वञ, मुख्तियार खे वठी वञ, सभिनी सां मिलाए अच। पर हा, मुख्तियार रहंदो असां वटि। ठीकु आहे सरदार साईं, जेको तव्हांजो फ़ैसिलो असांजी अखियुनि ते। वञो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। धीअ, भला ॾिसजे कोन पई किथे हुईं? चाचा, कल सोढे ॾे वई मैं मिलण जेल ते। सोढे ॾे वई हुईं? कीअं आहे मुंहिंजो पुटु? ख़ुशि त हुयो? हू त चाचा ख़ुशि आहे, उनखे छा थींदो? उतां जा मूंसां विड़े पियो, तूं औरत थी करे जेल में छो आई आहीं? पोइ चईंसि हा न त तुंहिंजे पीउ मोकिलियो आहे, मां उनजे चवण ते तोॾे आई हां। चाचा, सोढे खां पुछियोमांसि त मां मानी पचाए खणी अचां, चयईं न, मूंखे हिते मानी मिलंदी आहे। अमा, जेल जे मानी ऐं घर जे मानीअ में त फ़र्क़ु आहे न। किथे जेल जी मानी, किथे वरी घर जी मानी। अलाह ख़ैरु कंदो, रुगो आज़ादु कराए अचांसि, घर में अचे त पोइ वाड़े घर में कंदोमांसि बंदि, घर खां निकिरणु ई न ॾींदोमांसि। चाचा, अलाह कंदो आज़ाद थी ईंदो, पर हाणे घर अचई न त वाड़े रखजांसि, ॿाहिरि न छॾिजांसि। अमा, हू नंढे लाइ खां वठी ॾिंगो आहे। स्कूल वठी वेंदो हुमांसि, स्कूल मां बि भॼी वञी वरी छोकरनि सां विढ़ी पए। ऐं ॿुधो, इन्हीअ झेड़नि ऐं फॾनि जे करे त मास्तर हुनखे स्कूल मां ई कढी छॾियो। अमा, हू नंढे लाइ खां ई ज़िदी आहे, हुनखे जेका शइ पसंदि ईंदी आहे न उहा हासिलु करे वठंदो आहे। अमा, मां पाण इहो ई चाहियां थो त तोसां शादी करे ऐं ॿधिजनि सोढे जे मथे ते मोड़, पर अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो, अलाए मां मरी वेंदुसि, उन खां पोइ इहो थींदो। चाचा, मरन तुंहिंजा दुश्मन, अलाह तोखे सिहत ॾे, तूं मुंहिंजो सोरो थींदे। हा मां, इंशाअल्लाह तूं ई मुंहिंजी नुंहुं थींदीअ ऐं ही वेढ़ा वसंदा। अलाह कंदो हे वेढ़ा ज़रूरु वसंदा। हा चाचा, छो न, हे वेड़ो वसंदो इंशाअल्लाह, मुंहिंजो मालिक असांजी मदद कंदो। आमीन।